दोस्तों मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जी इंतिहाई बहितरीन लेखका मोहतरमा अरशाद सूमरो जी लिखियल कहाणी सुरहाण ॿुधाईंदुसि। सुरहाण जो जॾहिं जनमु थियो त सॼो घर सुरहाण जी सुगंध सां वासिजी वियो। सॼो ख़ानदान ख़ुशीअ मां बहकणु लॻो। ॾाॾी अम्मा बांग जे आवाज़ सां गॾु सुरहाण जे कननि में सारंग जो नालो बि विझी छॾियो। ॾाॾी अम्मा जे अहिड़े ऐलान ते कंहिंखे बि एतिराज़ु कोन थियो, जेतोणीकि सारंग उन वक़्तु 5 सालनि जो मस हुयो। सुरहाण जीअं वॾी थियणु लॻी त हिन जो हुसन बि निखरणु लॻो। हू मुखड़ी मां कली ऐं कली मां ॼण त गुलाब थी पई। सारंग बि जवानी जो जोबन थियो हो। सारंग जो नालो होश अचण सां ई सुरहाण जी दिलि ऐं दिमाग़ में समाइजी वियो। हू सारंग सां बे इंतिहा मोहबत करणु लॻी। सारंग बि हिन खे दिलि ई दिलि में चाहणु लॻो, पर हुनजो इज़हार कोन कंदो हो। सुरहाण त वॾे वाक सारंग सां मोहबत जो इज़हार कंदी हुई, छो त हू सारंग सां मनसूब हुई। सारंग ऐं सुरहाण बेहद ख़ुशि हुआ। सुरहाण जी ख़ुशियुनि खे कंहिंजी नज़र लॻी वई। सारंग जे बाबा शाकिर खे कस्टम में नौकिरी मिली त रिश्तनि ते बि ॼण कस्टम लॻी विया। सियाणनि जो सच चवणु आहे। सियाणनि जो चवणु आहे त वक़्तु मौसम ऐं माण्हुनि खे बदिलजण में देरि ई कोन लॻंदी आहे। सारंग जी माउ खे बि माइटनि खां नफ़रत थी पई। हिन ॾाॾी जा कयल ऐलान बि विसारे छॾिया। हिन पंहिंजा फरमान जारी कया त हू सारंग सां सुरहाण जो संग न कंदी ऐं न ई सुरहाण जे भाइरनि खे पंहिंजूं धीअरूं ॾींदी। उन फ़ैसिले खां हिन शाकिर साहिब खे बि आगाह करे छॾियो। इहा ॻाल्हि शाकिर खे बि ख़राबु कोन लॻी। उन मामले में हिन बेगम साहिबा खे आज़ादु छॾे ॾिनो हो। बेगम साहिबा ख़ानदान में उनजो ऐलान करे छॾियो त आउं साबिर जे पुटनि खे पंहिंजी धीअरूं कोन ॾींदसि ऐं सारंग लाइ बि सुरहाण कोन वठंदसि। उन ऐलान सुरहाण जे पीउ साबिर खे ॾाढो ॾुखारो करे थो त सारंग बि परेशान करे वेंदो। सारंग माउ जे अॻियां कुझु ई कीअं सघियो, पर सुरहाण उन फ़ैसिले जी मुखालफ़त कई। हिन दिलि झले माउ ऐं पीउ सां ॻाल्हायो, मूंखे अव्हांजो फ़ैसिलो मंज़ूरु कोन आहे। अव्हां ख़ानदान जे झगड़नि ऐं पंहिंजे अनाउनि में असांखे छो था रुलायो? अव्हां ॼमण सां ई मुंहिंजे कननि में सारंग जे नाले जी बांग छो ॾिनी हुई? सारंग जे सिक जी सुती छो प्यारी हुई? सारंग जे नाले जी मेहंदी छो लॻाई हुई? जेको सले मां फुटी हाणे वधी वण थी वियो आहे। सुरहाण खे माउ पीउ को बि जवाबु न ॾेई सघिया। हिननि वटि सुरहाण जे सवालनि जो को बि जवाबु कोन हो। सुरहाण माउ पीउ खे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो त हू सारंग खां सवाइ कंहिंसां बि शादी कोन कंदी। सुरहाण सारंग खे फ़ोन करे पंहिंजे घर घुरायो। सारंग, अव्हांखे पंहिंजी अमीअ जे ऐलान जी ख़बर पइजी वई हूंदी? सुरहाण सारंग खां सवाल कयो। हा, पइजी वई आहे, हिन मुख़्तसर जवाबु ॾिनो। त पोइ अव्हांजो छा ख़्यालु आहे? सुरहाण सवाल कयो। मां छा थो करे सघां, अव्हां ॿुधायो? सारंग उल्टो सुरहाण खां सवाल कयो। छा मतिलबु आहे अव्हांजो? सुरहाण हैरत में चयो। मुंहिंजो कहिड़ो मतिलबु हूंदो, जेको अव्हांजो हुकुम। सारंग बेवस थी चयो। ॾिस सारंग, जेकॾहिं तूं मूंखां सवाइ कंहिं ॿी खे अखि खणी बि ॾिठो न, मां तुंहिंजूं अखियूं कढी छॾींदी साईं ऐं हुनखे बि गोली हणी मारे छॾींदसि। सुरहाण जज़्बाती थींदे चयो। पोइ आउं छा करियां? आउं त कुझु बि करे नथो सघां। सारंग बेवसी मां चयो। त पोइ तूं मूंखे आसानी सां छॾे ॾींदे? सुरहाण सारंग खां ॿीहर सवाल कयो। मूं इहो किथे चयो? सारंग वराणियो। त पोइ? सुरहाण जे हिन पोइ में सारंग लाइ केतिरा ई सवाल हुया, पर सारंग हिकु सवाल जो बि जवाबु न ॾेई सघियो ऐं हथु मैटींदो उथी हलियो वियो। सारंग जे अहिड़े रवैये ते सुरहाण जे नेणनि मां नीर वहणु लॻा। हिन जी अखियुनि अॻियां धुंध छाइजी वियो। हिन खे दुनिया वीरान नज़र अचणु लॻी। हू सॼी राति तड़पंदी रही। निंड हिन जे अखियुनि मां उॾामी वई ऐं हिन जी बेवसी ते खिलणु लॻी। हिन दुनिया में रिश्ता सिर्फ़ु दौलत जा ई मज़बूत हूंदा आहिनि, बाक़ी प्यार जा रिश्ता त वारीअ जे घरनि वांगुरु ॾही पट पवंदा आहिनि। जीअं मासूम ॿार समुंड जे किनारे घर ॾाहे वरी हिकु ॿियो घर ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि, पर समुंड जूं बेरहम लहरूं उहे घर ॾाहे पंहिंजी ताक़त जे नशे में छोलियूं हणंदे वापसि हलियूं वेंदियूं आहिनि। वीचारा ॿार समुंड किनारे पंहिंजे घरनि खे हसरत सां ई ॾिसंदा रहंदा आहिनि ऐं समुंड जूं छोलियूं ॿिए तरह वधीक शोर ऐं ज़ोर सां डोड़ंदियूं आहिनि। सुरहाण खे बि पंहिंजे हसरतनि जा घरड़ा वारीअ जे घरनि वांगुरु ढहंदे नज़र पिया आया। ऐं पंहिंजी हसरतनि खे बेगम साहिबा जे नफ़रतुनि जे वीरनि में लुणणु कीअं ॾींदसि? ऐं पंहिंजे सारंग खे हासिलु कंदसि
पोइ हुन लाइ मूंखे जेको बि करिणो पियो कंदसि। हिते सुराण जी निंड टुटल हुई त हुते सारंग बि तड़पी रहियो हो। हू बि सॼी राति सोचनि में गुम हो। छा करे? सारंग जे अंदर में जेका आंध मांध हुई उन जी पीड़ा हिन जे अंदर में हिकु फौलादी ताक़त पैदा करे छॾी। हिन सुराण खे हासिलु करण जो पको पए करे वरितो। हिन जे ज़हन ते सुराण जे सवालनि ऐं लफ़्ज़नि जूं ॿोरियूं सथिजी वियूं। से हिकु हिकु थी किरण लॻियूं। सारंग जो ज़हन कंहिं वॾे दॿाउ मां ॿाहिरि अची वियो। घुट ऐं ॿूसट में हिकु ताज़ी ऐं दिलि खे वणंदड़ हीर कहलण लॻी। हिन हिकु अजीब सुकून महसूसु कयो ऐं सुख जी निंड सुम्ही पियो। सुबुह जो जॾहिं नेरनि जी मए ते सभु घर जा भाती वेठल हुया, बेगम शाकर सारंग खे न ॾिसी सारंग खे कमरे मां सॾण लाइ नौकर खे चयो, पर सारंग पाण ई तयारु थी अची नाश्ते जी पेज ते वेठो। सारंग बिल्कुलु ख़ामोशी सां नाश्तो करणु लॻो। सारंग खे ख़ामोश ॾिसी बेगम साहिबा सारंग सां मुखातिब थी, सारंग तबियत त ठीकु आहे? हा, सारंग मुख़्तसर जवाबु ॾिनो। पोइ ख़ामोश छो आहीं? सारंग को बि जवाबु ॾिनो। शाकिर साहब कोप टेबल ते रखंदे चयो, बाबा पैसा घुरिजनि छा? शाकिर साहब जे सवाल सारंग खे बाह करे छॾियो। बाबा हर मसइले जो हल पैसा आहिनि छा? सारंग पीउ खां सवाल कयो। हा, अॼु जे दौर में त हर मसइले जो हल पैसा ई आहिनि, शाकिर जवाबु ॾिनो। जॾहिं खां हिनखे कस्टम में नौकरी मिली हुई हिन सभु कुझु पैसे खे ई सम्झो हो। बाबा मूंखे अव्हां सां हिकु ॻाल्हि करणी आहे। हा हा चओ, छा मसइलो आहे? शाकिर साहब सारंग ॾे मुतवजा थियो। बाबा मां सुराण सां शादी करणु थो चाहियां। इहो ॼाणंदे मूं हुन रिश्ते खां इनकार कयो आहे। बेगम साहिबा पंहिंजो नादरी हुकुम यादि ॾिनो। हा मूंखे ख़बर आहे, मूं बि अव्हांखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे, सारंग कावड़ में चयो। इहो ॼाणंदे नतीजो छा निकिरंदो? बेगम साहिबा पंहिंजे हुकुम खे वधायो। नतीजे जी मूंखे का बि परवाह न आहे, सारंग बेपरवाही मां वराणियो। त पोइ तोखे हिकु ॿियो बि फ़ैसिलो करणो पवंदो। सुराण ऐं असां मां तोखे कंहिं हिकु जो इंतिख़ाब करणो पवंदो। बेगम साहिब जो लहजो अञा बि सख़्तु थी वियो। उनमें सुराण जो कहिड़ो क़सूर? उनजे कननि में अव्हां मुंहिंजे नाले जी बांग छो ॾिनी? सारंग माउ खां सवाल कयो। त पोइ तूं बि ॿुधी छॾ, अॼु खां पोइ तुंहिंजो असां सां को बि वास्तो न रहंदो। बेगम साहिबा हुकुम ॾिनो। मूंखे मंज़ूर आहे। सारंग पंहिंजो सामान बैग में विधो ऐं घर खे छॾण जो फ़ैसिलो कयो। हिनखे कंहिं बि ख़ुदा हाफ़िज़ न चयो ऐं न ई वरी कंहिं हिनखे हथु वठी झलियो त घर न छॾ। शाकर ऐं बेगम साहिबा हिनखे ॾिसंदा रहिया ऐं हू घर छॾे हलियो वियो। हू सिधो सुराण वटि आयो, हिनखे सॼी ॻाल्हि खां आगाह कयो। सुराण आउं जॉब ॻोल्हे पोइ चाचा वारनि सां पंहिंजी शादी जे बारे में ॻाल्हाईंदसि। सारंग सुराण खां मोकिलाए पंहिंजे हिकु दोस्त वटि रहणु लॻो। हिन केतिरियूं ई प्राइवेट कंपनियुनि में जॉब लाइ अप्लाई कयो। हिन IT में फ्रेश मास्टर कई हुई। हिनखे हिकु सुठी कंपनी में जॉब मिली वई ऐं हू ॾाढो ख़ुशि हो। हिन जी जॉब जो अॼु पहिरियों ॾींहुं हो। सारंग जी ख़ुशी ॾिसण वटा हुई। हू ख़ूब तयारु थियो। हिन कॉल करे सुराण खे ख़ुशख़बरी ॿुधाई। सुराण बि ख़ुशी जी ख़बर ॿुधी बेइंतहा ख़ुशि थी। सारंग जी कामयाबी ते हू अल्लाह पाक जे हुज़ूर में सजदा करणु लॻी। हिन ख़ुदा जे हुज़ूर में दुआ लाइ हथ खयात हिन जे अखियुनि मां ख़ुशी जा लुड़क लड़ी पिया। सारंग सुराण खां दुआऊं वठी मंदिर ते रसण लाइ हिकु रक्शो पकड़ियो। हू थोरो अॻिते बस वधियो त ॿ बुट ॿधल मोटरसाइकिल सवार क्लाशनकोफ जा मुंहं खोले छॾिया। हिकु बेरहम गोली सारंग जे सीने मां आर पार थी वई। सारंग रिक्शा में ई किरी पियो। रिक्शा वारो डपु मां रिक्शो छॾे वञी पुल जे भरिसां सीमेंट जी बोरियुनि में लिको। बुट ॿधल मोटरसाइकिल सवार कारवाई करे ग़ाइब थी विया। ॼण का सलेमानी टोपी पातल हुयनि। सारंग समेत केतिरा ई ॿिया माण्हू बि रोड ते तड़पंदा रहिया। हीउ सिंध जो दारुल हुकूमत कराची आहे, जिते अहिड़ा वाक़िया रोज़ महमूद बणिजी चुका आहिनि। हाणे अहिड़ियुनि कारवायुनि ते कंहिंखे सिसराटी बि कीअं थी उभिरे, छो त माण्हू अहिड़नि हादसनि जा आदी थी विया आहिनि। हीअ माई कराची जी कराची आहे, जिते इंसाननि जो क़त्लेआम थियणु आम ॻाल्हि आहे। कराची जे कुन में केतिरनि ई घातुनि जा लाश वांगर मच्छनि जे पेट में पियल आहिनि। हीउ माण्हुनि जो समुंडु आहे, जिते कई वागो वात पटियो वेठा आहिनि। हिन शहर में माण्हू अरमाननि जा ताजमहल खणी ईंदा आहिनि, पर वापसि
एधी एम्बुलेंस में रत में रेटो थियल लाश वेंदा आहिनि। सारंग जो खून वही चुको हुयो, हिन जी ज़िंदगी जो ॾीओ उझामी चुको हुयो। एधी वारनि लाश खणाए एधी जे सर्दखाने में रखियो। सारंग जे खीसे मां मोबाइल कढी आख़िरी डायल थियल नंबर डायल कयो। नंबर सुराण जो हो। अजनबी आवाज़ आयो, हिन नंबर जे मालिक जो लाश एधीअ जे सर्दखाने में पियो आहे, अची खणाए वञो। हिन अणॼाण आवाज़ सुराण खे सुख़्ते में आणे छॾियो। हिन हाणे त पंहिंजे सारंग लाइ रब खां दुआऊं घुरियूं हुयूं। जवाब न मिलण ते एधी वारनि ॿियो नंबर डायल कयो। हीउ नंबर बेगम शाकिर जो हुयो। बेगम शाकिर खे ॿुधायो वियो त हिन नंबर जे मालिक जो लाश एधीअ जे सर्दखाने में पियो आहे, अची खणाए वञो। हू दहशतगर्दनि जी फायरिंग में हलाक थी वियो आहे। बेगम शाकिर जे हथनि मां फ़ोन सेल किरी पियो। हू ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करणु लॻी। शाकिर साहब कॉल बैक कई त हिन खे सॼी माजरा सम्झ में अची वई। सारंग जे दर्दनाक मौत सॼे घर खे निहोरे छॾियो। बेगम शाकिर जेका दौलत जे नशे में मस्तु हूंदी हुई, जंहिं रत जा रिश्ता कीअं पिए सुञाता, अॼु उन जी हालत इबरतनाक हुई। दौलत जो नशो काफ़ूर थी वियो। हू बार बार सारंग खे सॾणु लॻी, पर सारंग उन मंज़िल ते रसियो हुयो जितां को बि सॾ जो जवाबु कीअं ॾींदो आहे। बेगम शाकिर जे अंदर में सदाईं सुराण वारनि लाइ नफ़रत जी बाहि भड़कंदी हुई, पर उन बाहि के ॿिए खे न, पर हिन खे ई साड़े रख करे छॾियो हो। हिन ॿियनि जा अरमान साड़िया, पर उन हसद जी बाहि हिन जो अंदर साड़े छॾियो। हू ॾोही खाधल पूरी काठी वांगुरु भॼी भोरा भोरा थी पई। जवान पुट जी मौत हिन खे निहोरे छॾियो। हिन जो गुरूर मिटी में मिली वियो। ख़ुदा जी ज़ात बेपरवाह आहे। हू सुख ॾेई बि आज़माईंदो आहे त ॾुख ॾेई बि आज़माईंदो आहे। शायदि बेगम शाकिर जी बि आज़माइश शुरू थी वई हुई। सुराण जी हालत बि का घटि ख़राबु न हुई। हू सारंग जे अचानक हादसे खे दिलि सां क़बूल करे न सघी। हू बार बार सारंग जा चयल लफ़्ज़ यादि करणु लॻी। मूंखे जवाबु मिले त मां चाचा वारनि सां पंहिंजी शादीअ जे बारे में ॻाल्हाईंदुसि। सारंग जे विछोड़े सुराण खे बेहाल करे छॾियो। केतिरा महीना त हू घर खां ॿाहिरि बि न निकिती। हिन जी वेझी सहेली हिन खे पाण सां गॾु हॉस्पिटल में जॉब वठाए ॾिनी त जीअं सुराण ज़िंदगी में वापसि मोटी अचे। सुराण डॉक्टरी पास करे हाउस जॉब जो इंतज़ार बि कयो। हीउ हादसो पेश आयो। सुराण हॉस्पिटल में मरीज़नि जी तीमारदारी करे पंहिंजा ॾुख विसारे छॾिया हुया। हिन जी ज़िंदगी जो मक़सदु हाणे बीमारनि जी ख़िदमत करणु हुयो। अॼु जीअं ई हू राउंड ते आई त बेगम शाकिर खे ॾिसी हैरान थी वई। हिन ते फ़ालिज जो हमिलो थियो हुयो। हिन इहो न सोचियो त हीअ मुंहिंजी उहा ई चाची आहे जेका असां खां नफ़रत कंदी हुई ऐं मुंहिंजी ख़ुशियुनि जी कातिल आहे। पर हिन फ़र्द शनास डॉक्टर जी हैसियत सां बेगम शाकिर जो दिलि सां इलाजु कयो। बेगम शाकिर जी सिहत बहितर थियणु लॻी। अॼु शाम जो जीअं ई सुराण राउंड ते आई त बेगम साहिबा निंड में सुतल हुई। हिन बेगम साहिबा जो आराम फिटाइणु न पिए चाहियो। सुराण कमरे में पियल कुर्सी ते वेही रही ऐं इंतज़ारु करणु लॻी त जी बेगम साहिबा निंड मां जागे त हिन जो चेकअप करे ऐं खेसि दवा पियारे। हू बेगम साहिबा खे पाण दवा पियारींदी हुई। थोरी देरि में ई बेगम साहिबा अखियूं खोलियूं। हिन उथी वेहण पिए चाहियो, पर हिन में एतिरी सघ कोन हुई जो हू उथी वेही सघे। सुराण उथी बेगम साहिबा खे सहारो ॾिनो ऐं विहाणे जी ट्रेक ॾेई विहारियो। बेगम साहिबा सुराण खे सुञाणे वरितो। हिन सुराण खां इशारनि इशारनि सां पुछियो त तूं सुराण आहीं? जी चाची, आउं सुराण आहियां। सुराण वराणियो। सुराण जे जवाब ते बेगम साहिबा जी अखियुनि मां लुड़क लारूं करे वहणु लॻा। हिन सुराण खां हथ ॿधी माफ़ी वठण में चाही, पर हिन जा रुॻो चप चुड़ंदा रहिया। आवाज़ु निकिरी न सघियो, छो जो बेगम साहिबा ॻाल्हाइण जी सघ विञाए चुकी हुई। जेका ज़बान घर जे नौकरनि ऐं शाकिर साहिब जे माइटनि ते कैंची जीअं हलंदी हुई, अॼु उहा हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण खां बि कासर हुई। हिन जा हथ ॾकणु लॻा। सुराण बेड ते बेगम साहिबा जे भर में वेही हिन जे हथनि खे पंहिंजे हथनि में वरितो ऐं बेगम साहिबा खे मुखातिब थींदे चयो, चाची, अव्हां मूंखे गुनाहगार न कयो। उनमें अव्हां जो कहिड़ो कसूर? मुंहिंजो नसीब ई अहिड़ो हो। पोइ कंहिंखे कहिड़ी मां यादि ॾियां? बेगम शाकिर सुराण जा हथ पंहिंजे चपनि ते रखी चुमणु लॻी ऐं केतिरी देरि ताईं हिन जा हथ सीने सां लाहे छॾिया। सुराण चुपचाप चाची खे ॾिसणु लॻी। हू ॼण पंहिंजे गुरूर ऐं नाइंसाफ़ियुनि जो हज़ारो कंदी हुजे।
ऐं पंहिंजे कयल ज़ुल्मनि खे पंहिंजे ॻोढ़नि सां धोईंदी हुजे। चाची, अव्हां लाइ मुंहिंजी दिलि में को बि रंज कोन्हे। अव्हां मूं लाइ अॼु बि ओतिरा ई अहम आहियो जेतिरा अॻु हुया, बल्कि उनखां बि वधीक। अव्हां में सारंग जी सुराण आहे। अव्हां जी ख़िदमत मूं लाइ इबादत आहे। सुराण जे अहिड़े जवाब ते बेगम साहिबा जी अखियुनि मां ॻोढ़ा लारूं करे वहण लॻा। हिन जो सॼो वजूद ॾकण लॻो। सुराण वधी बेगम साहिबा खे सीने सां लॻायो। इन टिश्यू पेपर सां बेगम साहिबा जा ॻोढ़ा उगिया ऐं दिलि में सोचणु लॻी त इन दुनिया में रिश्तनि खे बि अना ऐं दौलत जे टिश्यू पेपर सां उगी गुरबत जे डस्टबिन में उछलायो थो वञे। ऐं हू डस्टबिन में उछलायल टिश्यू पेपर खे ॾिसणु लॻी। बस दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा, त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। पाण वरी जल्द मिलंदासीं हिकु नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह भाई।